जॉब ॾाढी थैंकलेस जॉब आहे। हिकिड़ा माण्हू तव्हांजी ख़बर मां ख़ुशि आहिनि, ॿिए ॾींहुं ॿिया माण्हू तव्हांजी ख़बर मां नाराज़ आहिनि। तंहिंजे करे 11 साल हिन कम खे जिते तव्हांजी सॼी एडवर्टाइज़मेंट पॉलिटिसाइज़ हुजे ऐं आउं 30-40 सालनि खां लिखां थो अख़बारुनि में। असां PIT इस्लामाबाद में अहिड़ियूं अख़बारूं ॾिठियूं, कराची में बि हूंदियूं, जेके छपबियूं उन ॾींहुं हुयूं जॾहिं इश्तिहार रिलीज़ थींदो मिनिस्ट्रियुनि जो। सो अहिड़े ॾुखे वक़्त में, अहिड़ी ॾुखी सूरत में अख़बार हलाइणु, वरी चैनल हलाइणु ॾुखियो कमु आहे। ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे ॿुधाईंदो हलां त जेका कंटेम्पररी पॉलिटिकल जेका दुनिया आहे, कंटेम्पररी जेका वर्ल्ड आहे, उन में जेको सनती इनक़लाब आहे यूरोप जो, इंडस्ट्रियल रेवोल्यूशन, उन खां पोइ जंहिं तब्दीली ते कंसेंसस आहे सॼी दुनिया में, उहो डिजिटलाइज़ेशन आहे। माण्हू चवनि था त इंडस्ट्रियल रेवोल्यूशन छाकाणि त मैकेनिकल हो, इंजन पे ठहिया, फैक्ट्रीज़ पे ठहियूं, फिज़िकल लेबर उन में इन्वॉल्व हुई, त उहो हिकिड़ो तमामु वॾो रेवोल्यूशन हो कंटेम्पररी। उन खां पहिरीं वॾा रेवोल्यूशन हुआ, साइंटिफिक रेवोल्यूशन हो, रेनेसां हुई, तमामु घणा रेवोल्यूशन्स आहिनि जे सॼी दुनिया में हिकिड़ी पैराडाइम शिफ्ट आंदी माण्हुनि में। हाणे चवनि था त डिजिटलाइज़ेशन हिकिड़ो वॾो इनक़लाब आहे। त उन में मूंखे इहो चवंदे इंतिहाई ख़ुशी महसूसु थींदी आहे त सिंधी चैनल हुजनि, वेब चैनल हुजनि या सैटेलाइट चैनल्स हुजनि, नंढा हुजनि, वीलॉग्स हुजनि, यूट्यूब चैनल्स हुजनि, अख़बारूं हुजनि, जेके नंढा नंढा नेटवर्क्स आहिनि, उहे डायरेक्टली या इनडायरेक्टली उन सॼी जेको डिजिटल रेवोल्यूशन आहे दुनिया में, उन जा स्टेक होल्डर आहिनि। तंहिंजे करे आउं इलाही हैदराबाद में दोस्त इन क़िस्म जा चैनल हलाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे चवंदो आहियां त जीअं स्टॉक एक्सचेंज में तव्हां वञो था न, स्टॉक एक्सचेंज में आरिफ हबीब वेठो आहे, अकील करीम डेडी वेठो आहे, पर तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो को नंढो स्टेक होल्डर वेठो आहे जेको वठे 1 लाख 2 लाख 3 लाख जा शेयर थो। त इन जो मतिलबु इहो न आहे त अकील करीम डेडी ज़रूरु उन जा शेयर्स वधाए, पर हू बि स्टेक होल्डर आहे। तंहिंजे करे सिंधी चैनल या उर्दू चैनल या जेके बि ॿियनि ॿोलियुनि जा हिन क़िस्म जा नेटवर्क्स आहिनि, त उन में ही सभु स्टेक होल्डर आहिनि। तंहिंजे करे आउं अब्बासी साहिब खे चवां थो त इहा जेका बि तव्हांजे मुख़्तलिफ़ रिपोर्टरनि खां ॿुधंदो रहंदो आहियां त ही अॻियां वधंदी, ज़रूरु यकीनन अॻियां वधंदी, पर तव्हां इक्वल फुटिंग जा स्टेक होल्डर आहियो इन सॼे डिजिटल रेवोल्यूशन में। तंहिंजे करे तव्हां इनखे अञा जेतिरो वधीक एडवांस कंदो, वधीक बहितर कंदो, तव्हां लाइ सुठो आहे। हिकिड़ो किताबु आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस छपरायो आहे, इफ़त हुसैन जो, उनजो PhD थीसिस आहे सोशल मीडिया वर्सिस कन्वेंशनल मीडिया। नौजवाननि खे चवां थो त उहो किताबु ज़रूरु पढ़ो। उन किताब में हिकिड़ो इंटरव्यू आहे फ़खरुद्दीन जी इब्राहिम साहब जो, 2008 जी इलेक्शन में उहो चीफ इलेक्शन कमिश्नर हो पाकिस्तान में। उन किताब में हुन आर्ग्यूमेंट ॾेई इहो साबित कयो आहे त भले तव्हांजा 50 ट्रक ॿाहिरि बीठा हुजनि लाइव जा, पर उन थीसिस ॿुधायो आहे त वरी बि जेके मेजर 2008 जी इलेक्शन जा जेके मेजर हैपनिंग्स आहिनि, जिन चैलेंज कयो इलेक्शन जे रिज़ल्ट्स खे या इलेक्शन जी ट्रांसपेरेंसी खे, उहे सभु अंदरां पिया आया, सोशल मीडिया मां पिया आया, मोबाइल मां पिया आया, कंहिं क्लिप पे ठाहियो। तव्हांखे यादि हूंदो नसीम ज़हरा जो क्लिप, कंहिंखे यादि आहे? क्लिफ्टन जी पोलिंग के स्टेशन ते हुई, नसीम ज़हरा जंहिंसां ही जेके दोस्त कल्ह 2 ॾींहं खां धमकियूं पिया ॾियनि, टोपी पाए न अचो, इन्हनि जे दोस्तनि जेको हुन सां हशर कयो नसीम ज़हरा, उहो क्लिप ॿाहिरि मोकिलियो ऐं फ़खरुद्दीन जी इब्राहिम चीफ इलेक्शन कमिश्नर पाकिस्तान जो कलाक लाइव पे ॾेखारियूं त चए पियो त मूंखे ख़बर ई कोन्हे मुंहिंजो बूथ किथे आहे, मुंहिंजो प्रिसाइडिंग ऑफिसर कहिड़ो आहे, पोलिंग एजेंट कहिड़ो आहे, पर्ची खयो पंहिंजो चीफ इलेक्शन कमिश्नर। त उन इहो किताबु ज़रूरु पढ़िजो। उन में उन साबित कयो आहे त हीअ जेका नई वेव आहे डिजिटलाइज़ेशन जी, जेका अनकन्वेंशनल आहे, उन दुनिया सॼी खे तब्दील करे छॾियो आहे। तव्हां इन ख़फ़े में न पओ त तव्हांजी ॻाल्हि खे को हरू भरू 10 लख माण्हू सब्सक्राइब कनि। तव्हांजी ॻाल्हि अगरि 10 माण्हू, एकता जी ॻाल्हि अगरि 20 माण्हू सब्सक्राइब था कनि ऐं नैरेटिव चेंज थो थिए, त इहा तव्हांजी सक्सेस आहे। त इन करे तव्हां इनखे पॉज़िटिव, जेको वॉल्टियर जी अप्रोच आहे त गिलास अधु भरियल आहे, हिकिड़ा चवंदा गिलास अधु ख़ाली आहे, त तव्हां गिलास अधु भरियल वारी जेकी अप्रोच आहे उनखे ॾिसो। ॿियो, डिजिटल इकोनॉमी में दुनिया हली वई आहे। हिते घणा दोस्त हूंदा जिन खे चयो वियो हूंदो त बाबा वर्क फ्रॉम होम, आयो न तव्हां इलाही वर्क फ्रॉम होम, त दुनिया वर्क फ्रॉम होम में हली वई आहे। त हीउ जेको डिजिटलाइज़ेशन जो कल्चर आहे, इहो बि वर्क फ्रॉम होम आहे। इन में तव्हां जेतिरो इनपुट ॾींदो, इहो न ॾिसो त उहे फिज़िकल शेप उन अख़बार जो आहे न आहे, न पियो हले। ॾिसो त हाणे
नैरेटिव कीअं पियो चेंज थियनि, परसेप्शंस की हाणे दुनिया मिक्सड रेवोल्यूशन खां नॉन मैकेनिकल में हली वई आहे। नॉन मैकेनिकल में ताज़ो किताब आयो अथव ज़ाहिद हुसैन जो हाइब्रिड रूल इन पाकिस्तान, मिले ई कोन थो। पहिरें ॾींहुं आयो खलाई मखलूक गुम करे छॾियो, मिले ई कोन थो। उहो किताब अगरि कंहिंखे हथ अचे त पढ़ो। त इहे सभु शयूं आहिनि, तंहिंजे करे हीउ पंहिंजे हिसे जो हिकिड़ो इनकलाब आहे। ऐं आख़िर में मूं वटि ॻाल्हियूं इलाही हुयूं, आख़िर में रुॻो अब्बासी साहिब जे हवाले सां ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो त मूं 30-40 सालनि खां हुन सां जेके दोस्त ॾिठा आहिनि, साथी ॾिठा आहिनि, उहे हुन सां गॾु अञा ताईं सहकारी आहिनि। जंहिंजो मतिलबु इहो आहे त हीउ हिकिड़ो इंतिहाई ज़िम्मेदार, इंतिहाई स्वाले ऐं हिकिड़ो दोस्त शनास माण्हू आहे। उहा टीम ऐं मुस्तक़िल हुन सां गॾु ॾिठा। ॿियो मल्टी टास्किंग अथसि, हिन कम में हथ, हुन कम में हथ, हुन कम में हथ। हाणे दुनिया जी रिसर्च इहा थी चवे त जेके ज़हन मोनोलॉग आहिनि, हिकिड़े ई वे में था हलनि, उहे थोरा क्रिएटिव घटि आहिनि। जेके माण्हू घणा मल्टी टास्किंग आहिनि, स्कीम भलाइणी आहे, टीवी भलाइणी आहे, बहरिया ते मूवमेंट भलाइणी आहे, इहे सभु मामला आहिनि। त हीअ मल्टी टास्किंग आहे, हिकिड़ो क्रिएटिव माण्हू आहे। ऐं आउं हुनखे मुबारकबाद थो ॾियां, सॼी टीम खे मुबारकबाद थो ॾियां। मूंखे ख़ुशी थी आहे त महमूद शाम साहिबु हिते मौजूदु आहे। 4-5 ॾींहंनि खां जेको ही सिंध में सॼो मामिलो हले पियो, उन में इंतिहाई ज़िम्मेदार, इंतिहाई जेको हिकिड़ो सिंध दोस्त, वतन दोस्त मौक़िफ़ आहे। अलाए केतिरा दोस्त महमूद शाम साहिबु वटि हेॾ, उन्हनि जो हिकिड़ो इंतिहाई भरपूर उत्साहींदड़ मौक़िफ़ आहे। त उन जी